दिल जे पुरशोक दिलासन ते हलिया आयासीं, दिल जे पुरशोक दिलासन ते हलिया आयासीं, सूंहं वारनि जे सलामनि ते हलिया आयासीं। हलियो न फरमान असां ते कंहिं बि जाबर शहनशाह जो, असीं त नीअं वारनि जे नियापनि ते हलिया आयासीं। इंतहाई मान वारा मुंहिंजा मरकज़ी सदर मोहतरम साईं गुलाम रसूल मायर साहब, लख ददन लाइक साईं इंतज़ार चौधरी साहब, डॉक्टर इमरान हालेपोटो साहब, हिन स्टेज ते थोड़ा सारा दोस्त अचनि नाला वठंदासीं त पोइ टाइम तमामु घणो थींदो। हे सभु मुंहिंजा जेके बि स्टेज ते वेठल ऐं हिन पंडाल में वेठल समूरनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम, जीए सिंध, जीए उस्ताद। ॻाल्हि इहा ई त अॼोको इहो प्रोग्राम हिन में संगत दावत ॾिनी हुई, साईं मोहम्मद उस्मान हालेपोटे जे यादि जे हवाले सां इहो प्रोग्राम हो। उन सां गॾु हालेपोटा बिरादरी तरफ़ां साईं इंतज़ार हुसैन चौधरी जी ममता अवॉर्ड ॾियण लाइ बि इहो प्रोग्राम थियो हो। सो कल्ह साईं इंतज़ार फ़ोन कई त उहो प्रोग्राम गॾियल त कल्ह असां गॾिजी निकिरूं आहे कुझु दोस्तनि जूं उमिरि कोले तरफ़ फाताऊं वग़ैरह बि इहो कंदासीं, पर तबियत जे ख़राबीअ करे साईं खां मुआज़रत कई। कुझु चयोसि त कोशिशि कंदुसि जेकॾहिं सुबुह खां तबियत बहितर थी त ज़रूरु हाज़िरी भरबी, छाकाणि दोस्त यादि कनि था ऐं पोइ जेकॾहिं माण्हू नथो पइजे त इहा शइ को मुनासिब कान थी लॻे। सो अॼु फ़क़ति तव्हां दोस्तनि जी हाज़िरी लाइ हिते आया आहियूं। तव्हां दोस्तनि जी यादगिरी जी महिरबानी। ॻाल्हियूं हुते खोड़दारी थियूं, ख़ासि करे जेको वॾो इशू थी वियो सो ज़ालिम ज़रदारी वारो थी वियो। ज़ालिम लफ़्ज़ हूअं त पाण सिंधी जी जेका ॿोली आहे हुन में ॾाढा लफ़्ज़नि जूं हिकिड़ो अजीब क़िस्म जूं मानाऊं आहिनि। असां ज़ालिम पंहिंजे महबूब खे बि चवंदा आहियूं, माना महबूब खे बि असीं ज़ालिम चवंदा आहियूं। सो इन करे असल कहाणी ज़ालिम जी कोन्हे, पर जेकॾहिं ज़ालिम सां गॾु ज़रदारी अची थो वञे त उहा शइ माना चेंज करे थी छॾे। सो इन करे थोरो इहा शइ ज़रूरु थी आहे। हालतूं ॾाढियूं ख़राबु रहियूं आहिनि सिंध जे माण्हुनि जूं। सो जेकॾहिं असां का बि शइ चई था वञूं इत्फ़ाक़नि या मराया या कंहिं नमूने सां या ईअं ई ज़बान मां निकिरी थिए त पोइ उन्हनि शयुनि खे असां वरी ॿिए वे में खणी था वञूं। इन करे जो साईं सालम त हिकु इंतहाई पुजुस्तो असांजो दोस्त ऐं तंदीम जो सॼण उस्तादनि जो सॼण रहियो आहे, हुनखे हुन खाते में त असीं कोन था आणे सघूं जेका इहा 20-15 सालनि जी गवर्नमेंट रही आहे उन खाते में न, पर पेट्रोल वारे खाते में हुन त सदीक इंसान आहे। सो हू उन ज़ालिमनि मां गॾु में कोन्हे ऐं उन जॻह ते हू उन ज़ालिम मां ज़रूरु थी सघे थो जेको असांजे महबूबनि वारे खाते में अचे थो। त साईं तव्हां वरी बि जेकॾहिं इहा शइ मीर ख़ास दोस्तां थी वई, असां सिंधियुनि जो तॾो आहे, रुॻो मीर ख़ास वारनि जो तॾो कोन्हे। असां सभु सिंधी जेको बि असांजो सिंध जो शहर आहे, सिंध जो ॻोठ आहे, सिंधी वाण, सिंधी वसीब असांजा पंहिंजा तॾा आहिनि। असीं जॾहिं सियासत कयूं था, दोस्तनि सां गॾु हलूं था त हीउ कंहिंजो बि तॾो कोन्हे त असां मीर ख़ास वारनि इहो कयो। सो इहा शइ मुंहिंजे ख़्याल में साईं सालम खां वरी बि जेकॾहिं अञा बि रहिजी कसर रही आहे त उन लाइ माज़रत वरी आम मर्कज़ी एहदेदारी हैसियत पाईंदा कयां। बाक़ी अॼोको प्रोग्राम हिकिड़ी त ॻाल्हि ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असां गॾु में कंहिंखे यादि कयूं था। मसलन उहे माण्हू जिन पंहिंजूं ज़िंदगियूं कंहिं बि मक़सद लाइ पंहिंजे वतन, पंहिंजी क़ौम, पंहिंजी ॿोली, पंहिंजी बिरादरी या कहिड़े बि खाते में जेकॾहिं कंहिं माण्हू वक़्तु ॾिनो, टाइम ॾिनो, हलियो त उनखे यादि करणु असां समूरे माण्हू ते फर्ज़ु थिए थो त असां उन लाइ कुझु घड़ियूं कढूं ऐं उनखे वाक़ई यादि कयूं। जेकॾहिं ईअं असां न कयो त पोइ यकीनन हीउ सॼो सिस्टम मुंहिंजे ख़्याल में काइनात जो जेको चको फिरे थो इहो बि फिरजणु बंदि थी वेंदो, छाकाणि जो इहो उन्हनि ई बदौलत शयूं जो असीं हलूं था। साईं मोहम्मद उस्मान हालेपोटो जीअं सभु दोस्त चई असां हुन 3000 दोस्त वेठल आहियूं, जिन में शायदि असां सभिनी जी आख़िर में साईं सां मेल मुलाक़ातूं थियूं आहिनि। घणो वक़्तु असां साईं जी सियासी सफ़र में न रहियासीं,
अलबत्ता साईं जूं ॻाल्हियूं, साईं जी सियासी अंदाज़, साईं जो जेके बि तौर तरीक़ा हुआ, इन्हनि ते मुख़्तलिफ़ दोस्तनि खां या असां पंहिंजे वॾनि खां ईअं ॿुधंदा बि रहियासीं ऐं उन्हनि जे कचेरे मोहर बि उहे शयूं रहियूं आहिनि। सो अॼु हाले कोटा बिरादरी जेकॾहिं इहो हिकिड़ो कमु कयो त पंहिंजे तौर ते ई भला इन क़िस्म जो हिकिड़ो प्रोग्राम तरतीब न जंहिंमें सभिनी दोस्तनि गॾु कयो त उन जे लाइ आउं खेनि सलाम थो पेश कयां। साईं इंतज़ार ते ॻाल्हाइण मुंहिंजे ख़्याल में उन जे लाइ वरी बि हिकिड़ो वॾो टाइम पीरियड बि खपे ऐं तबियत जो सही हुअण बि खपे, छाकाणि ॻाल्हाइण में माण्हू कंहिंसां गॾ में बेआज़मी न करे ऐं कंजूस पई में न हुअणु खपे। सो आउं जेकॾहिं अॼु साईं इंतज़ार ते ॻाल्हाइण बि चाहियां त उन में या त कंजूस बि करे वेंदुसि या साईं जी शख़्सियत ऐं साईं सां बेआज़मी करे वेंदुसि। तंहिं करे आउं कोशिशि कयां थो त साईं ते अॼु एतिरो न ॻाल्हायां, साईं जे लाइ को नओं स्टेज वरी ॻोल्हियूं, हथु कयूं त जिते वरी साईं सां गॾु में ॻाल्हाइण जे टाइम ते इंसाफ़ करे सघे। अधु वारी ॻाल्हि हूअ पाण खे न करणु खपे सभिनी दोस्तनि खे। भई साईं साल में जेके शयूं साईं जी सियासी हवाले सां, साईं इंतज़ार जे हवाले सां जेके बि शयूं रहियूं आहिनि, साईं जी ॾाह ऐं हवाले सां, त मूंखे कॾहिं कॾहिं इहे सभु शयूं ॾिसंदे साईं खे ॾिसंदो आहियां त मूंखे लतीफ़ साईं जी हिकिड़ी सिट अलाह ॾाही मथियां ॾाढियूं ॾुख ॾिसनि, उहा ज़हन ते तरी ईंदी आहे। असांजी ॾाह कॾहिं कॾहिं इन बुनियाद ते बि मार खाई वेंदी आहे। असां अजीब क़िस्म जी क़ौम आहियूं ऐं इहा साॻी शइ जेकॾहिं साईं चवे थो त 5 साल या 10 साल अॻु इंसाफ़ सां गॾिजां हा, जंहिंजो अॼु मूंखे साईं सालम चवे थो अफ़सोस थिए पियो, ईअं खोड़ सारा दोस्त सिंध में हूंदा जेके बि हिन शायदि हिन अफ़सोस में हुजनि त शायदि यार असां जेकॾहिं 5 साल 4 साल अॻु साईं सां मिलूं हा या असां जेकॾहिं अॻे हीअं कयूं हा त शायदि इहा सूरत न थी हा। बहरहाल ज़िंदगी आहे ऐं ही मुंहिंजे ख़्याल में हिन खां बि वॾो ॿियो को एज़ाज़ उहिदो न हूंदो आहे। एज़ाज़ हिन शइ जो बि हूंदो आहे त असांखे हिन शइ जो अहसासु थिए त यार ही केॾी वॾी शख़्सियत हुई जंहिंखे असां हूअं न पिया सुञाणे सघियासीं जॾहिं असां सां गॾु हो, असांजे पंधनि में हो, असांजे उन्हनि पेचनि ते बि गॾु हलियासीं त उनखे न सुञाणे सघियासीं। हाणे घटि में घटि असांखे हिन शइ जो अहसासु थियो आहे त यार ही माण्हू केॾी वॾी लेवल जो हो। मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे जेकॾहिं असांखे सच बि इहो अहसासु थियो आहे त साईं इंतज़ार वाक़ई एॾी वॾी लेवल जो माण्हू हो जंहिंखे असीं सुञाणे न सघियासीं। त इहा का नई शइ घटि में घटि सिंधी क़ौम जे लाइ नई शइ न आहे। असां सिंधी माण्हू सदाईं ईअं कयो आहे, असां सदाईं पंहिंजे महबूबनि खे सदाईं जेके असांजा पंहिंजा अॾोखी, जेके पंहिंजा हमदर्द, जेके पंहिंजा हुआ, जिन असांखे सां घस ते ॾसिया, जिन असांखे साईं राह ते हलण जी कोशिशि ते कई, उन्हनि खे वक़्त ते न सुञातोसीं। हीअ सिंधी तारीख़ आहे, जेकॾहिं असीं पढ़ूं त असांखे हर जॻह ते इन क़िस्म जो ई शयूं मिलंदियूं ऐं साईं इंसाफ़ उन्हनि किरदारनि मां आहे जेको ईअं ई असांजे विच में हूंदे बि जहिड़ो करे न हो ऐं हलियो वियो, सिस्टम मां निकिरी वियो असांजे मां। अॼु असीं चऊं था त यार साईं हरबो जल्दी रिटायर थियो, साईं जा 7 साल पूरा थिया, यार साईं वाक़ई एॾो वॾो माण्हू। सो बहरहाल इहा बदकिस्मती आहे असां सभिनी माण्हुनि जी। साईं खे आउं त सम्झां थो त अॼु साईं कोन्हे रिटायर थी वियो आहे, पर आउं जीअं ई हिन मरकज़ी कैबिनेट में आहियां उन वक़्त खां इहा कोशिशि कंदो आहियां त साईं खे इहो अहसासु न ॾियारिजे त साईं तव्हां रिटायर थी आहियो। उनजो हिकिड़ी सबबु असांजी पंहिंजी दात जी लालच बि आहे। उहा लालच हीअ आहे त खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके असां साईं खां ई सिखी या साईं खां ई उन पुछूं था, असांखे नथियूं सम्झ में अचनि ऑफिसरी शयूं, उनजे लाइ रहनुमाई साईं खां ई वठूं था। तंहिं करे साईं असांजी अॼु बि ज़रूरत आहे। असीं अॼु बि साईं खे पंहिंजो वॾो सम्झूं था, असीं अॼु बि साईं खे पंहिंजो ई सम्झूं था, असीं साईं खे अॼु बि रिटायर कोन पिया सम्झूं। जेके जंहिं ॾींहुं असां साईं खे रिटायर सम्झूं उन ॾींहुं साईं जी अलविदाई जी तक़रीब मरकज़ी दर्जे ते असीं पाण कंदासीं। तंहिं करे असीं हिन वक़्तु साईं खे अञा ताईं रिटायर न पिया सम्झूं। बाक़ी ॻाल्हि कंदी वञी हिते कुड़त दोस्त आहिनि ॿार, सभु पंहिंजी दिलि जी ॻाल्हि करे थो या हू पंहिंजे हालतनि खे जेके शयूं ॾिसे थो हुनखे जीअं नज़र अचनि थियूं पोइ हुनजो ज़ाहिर करे थो।
इज़ारण मां मुराद हीअ न आहे त को असीं उन शइ जा मुखालिफ़ आहियूं। इज़ारण में मुराद इहा आहे, इज़ार जो हर माण्हू जो पंहिंजो तरीक़ेकार आहे, उहो पंहिंजे तरीक़े सां इज़ारे थो। हिन वक़्तु हक़ीक़त इहा आहे त हालतूं ॾाढियूं ख़राबु आहिनि, जेके असां सभिनी खे क़बूल करणु खपनि। पर हिकु तंज़ीम जे अॻुवाण जी हैसियत सां, हिकु तंज़ीम जे वॾे जी हैसियत सां, हिकु तंज़ीम जी हैसियत सां उन तंज़ीम खे छा करणु खपे, इहा शइ ज़रूरु सोचण जी आहे। हींअर सिंध जी जण बाडियो इजलास विर्छा ते थियो। असां कोशिशि कई त दोस्तनि खे सॼी सिंध खे छेड़े गॾु विहारियूं ऐं गॾियल के फ़ैसिला वठूं। छाकाणि कुझु फ़ैसिला जेके हूंदा आहिनि से फ़र्द न पर इदारा कंदा आहिनि। तंज़ीम जा फ़ैसिला हमेशह इदारा कंदा आहिनि, इदारनि जा ई फ़ैसिला कारगर साबित थींदा आहिनि। उन लाइ असां उन्हनि दोस्तनि जेके मुखालिफ़ दोस्त पाण खे सम्झनि था, उन्हनि खे चयोसीं बाबा वियो, ॻाल्हियूं कयो, जेको बि कुझु आहे उहो तइ करे वियो त पाण खे करिणो छा आहे। उते फाइनल थियो त बाबा जनवरी में वर्किंग कमेटी सिंध जो इजलास घुराइबो, उन में इलेक्शन कमीशन तश्कील थी। असां उन्हनि खे हीअ बि ऑफर कई त बाबा इक़्तिदार ते चोटो रहणु ज़रूरी न आहे। जेकॾहिं सम्झो था त इलेक्शन हालतुनि मूजिबि 4 महीना 6 महीना